ए जादुई रुमाल हाणे मूंखे ॾेखार कमाल। ॻाल्हि मन मुंहिंजी तूं जिंगा लाला हू। यार ये मोटरसाइकिल रखी ते खेलणो है वडी मोटरसाइकिल कीअं थी आई आहे? जादुई रुमाल कम ॾेखारे हो। जेतिरे ताईं ये जादुई रुमाल मूंसां गॾु ना मूंखे ज़िम्मेदार थियण खां कोई नथो रोके सघे, कोई नथो रोके सघे। हलां तो ॾिसां तो ये गंजे पुछां तो जादूगर छा आहे इहो? मोटरसाइकिल तो हू बहु ओरिजिनल लगी थी। जेको भी ग्राहक आयो ना उनके महंगे रकम में दींदुम, उनके वडो सारो चूनो हणदो मांस आज। ए खेलणे वारी गाड़ी वडी कीअं थी आई? खेडणे वारी गाड़ी इनजो छा मतलब आ? हे असल गाड़ी आ हू बहु हे ॾिसी तो। मां पानी गुनाहगार बिनी लखे ॾिठो मैं खेलणे वारी गाड़ी वडी गाड़ी थी आई। यार मूंखे तू बेवकूफ़ करी थो या तू पाण चरियो आ? हिते वडा गिराक अचणा आहिनि, मुंहिंजी डील हले थी, मुंहिंजी गिराकी न विञाए। हे मां मोटरसाइकिल विकिणां थो, अथी हस्ती वठदे अथई पैसा। पैसा तो मारे कोन्हनि। पैसा कोन्हनि त पोइ मुंहिंजी ॾियारी न विञाए न। निकिर हितां, निकिर दफ़ा थी। मुंहिंजी रोज़ी न फिटा। इहो निभागो हिते कीअं अची टपकियो, बीठो त वीरान जॻह ते हुयुमि। ईअं न जे आवारा छोकिरा अची मूंखे तंग कयनि, मुंहिंजा गिराकी फिटाइनि। इन खां भलो आहे त मां पंहिंजे गिराक ॾे फ़ोन कयां जेको मांखां 125 मोटरसाइकिल मुल ख़रीद कंदो। मां करोड़पति कॉलोनी जी सड़क ते बीठो आहियां इन वक़्तु। हा जल्दी अचण वारी कर, बसि गर्मी ॾाढी आहे, टिकण मुंहिंजी गरम थिए थी, धूप ते बीठो आहीं। ना तो वारो चेक बुक हलंदो बैंक अकाउंट जो, ना ई ईज़ी पैसा। हा रक़म कैश वठंदो साईं। हा अचण वारी कर। निभागी कंहिं जहाजी हाणे तुंहिंजा गिराक लॻंदा, हाणे तूं विकम्बे। लगे थो त तुंहिंजा कस्टमर अची विया आहिनि। इहा मोटरसाइकिल आहे? हा इहा मोटरसाइकिल आहे। देर छो लाती वे? मां त कॾो को उस्ते ते बीठो हुअमि, पंधाई या गॾा गाॾे ते आहीं? ना दरअसल मूंखे पुट कार ते छॾे वियो, असां वियासीं ॿी गाड़ी ॾिसण। अच्छा मुंहिंजे पुट खे ॿी गाड़ी पसंदि हुई, पर मां उनखे चयो मां गंजे सां ज़बान थियल आहे, मां उहा गाड़ी ॾिसी अचां। वॾो बहितरीन माण्हू आहे यार, ज़बान ते हली थो। अॼुकल्ह जे माण्हुनि में एतबार न रहियो। तूं मांसां ज़बान कई आहे त मां ई तोसां ज़बान कई आहे। वारो कर ॾिस गाड़ी पसंदि आहे? हट किन्ना कंहिं जाइ जा। मां पहिरें सेल्फी कढी करे मां पंहिंजे पुट खे ॾियां, व्हाट्सएप ते फोटो मोकिलां। गाड़ी तो वारी मुंहिंजे पुट खे पसंदि अची वई आहे। छा लिखियो अथसि? गुड। हा वेरी गुड चयो अथसि। निभागा मां ई थोरो इंग्लिश पढ़ियल आहे। पेट्रोल बि घटि पींदी आहे, 1 लीटर में पूरो 65 किलोमीटर पुॼाईंदई। पैसा वटि घणा पैसा? हा पैसा जेके मां तोसां डील थियल हुई 2.5 लाख रुपयो वारो कर ॾे, गाड़ी पंहिंजी का। अचे ही लख, हे ॿियो लख, अचे ही 50,000 रुपयो। ठीकु आहे। हाणे मां मोटरसाइकिल वरिती आहे, तस्वीर कढी करे मां पंहिंजे स्टेटस ते लाहियां थो ताकी ॾिसंदा त मीटर ख़ान जेको मोटरसाइकिल वरिती आहे। पर ही छा तस्वीर त तमामु ख़राब आई आहे। हाँ ही सॼो चक्कर रुमाल जो आहे। मां रुमाल खे हटायां थो, वरी पोइ तस्वीर वठां थो। हाँ वॾी मोटरसाइकिल ई नंढी कीअं थी वई? मूंखे जादूगर जादू जो चूनो लॻाए वियो, मूंखे सफ़ा फुरे वियो। रेड़ी तां 50 रुपए वारो खेॾणो मोटरसाइकिल वठी आयुमि ऐं इन पोड़े खगे खे पूरो 2.5 लाख रुपए जो चूनो हणी आयो मांसि। हाणे इन्हनि 2.5 लाखनि सां छा कयां, काथे ख़र्च कयां? यार वॾी गर्मी आहे, टिकण ते बि गर्मी थींदी आहे। गर्मी कयो आहे तंग। लॉलीपॉप 90 किलो तूं कोमरी घुम, मूंखे सलाह न हण। पुट मां बि पैसा हथ कया आहिनि, हाणे इन्हनि पैसनि सां AC वारी कार कराए मां बि सिधो कोमरी अचां थो। मोगे जी मार ख़बर न चार।